ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। पीटीआई पारां कराची के मेयर लाइ जमायत इस्लामी की हिमायत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पीपल्स पार्टी मेयर कराची की चूंड में प्री पोल रैगिंग करे रही है। पीटीआई जो ये चवणु आहे त पीपी चूंडियल नुमाइंदनि खे पुलिस ज़रिए अगवा कराए रही है। तहरीक इंसाफ पारां इल्ज़ाम लगायो वियो आहे। पीपल्स पार्टी 4 भेरा मकानी चूंडुनि खां फरार थी है। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। पीटीआई पारां कराची के मेयर लाइ जमायत इस्लामी की हिमायत जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पीपल्स पार्टी मेयर कराची की चूंड में प्री पोल रैगिंग करे रही है। पीटीआई पारां इल्ज़ाम लगायो वियो आहे त पीपी चूंडियल नुमाइंदनि खे पुलिस ज़रिए अगवा कराए रही है। तफ़सील मालूम कंदासीं कराची में आवाज़ी जे रिपोर्टर राजा अस्कर सुमर खान जी। राजा अस्कर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ॾिसो अहम ख़बर अची वई आहे। पीटीआई पारां मेयर कराची जे जेको चूंडनि लाइ जमायत इस्लामी के सपोर्ट करण जो ऐलान करे छॾियो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त जेके मकानी इदारनि जूं चूंडूं हुयूं उहे मुकमल थी वयूं। हाणे जेको अॻिलो मरहलो आहे उहो मेयर, डिप्टी मेयर कराची, हैदराबाद समेत समूरी सिंध में जेको थियणो आहे। जंहिंखां पोइ जेको सियासी हरबा इस्तेमालु कया था वञनि। मुख़्तलिफ़ सियासी जमायतनि पारां जेको पंहिंजी ज़ोर आज़माई थी कई वञे। इन हवाले सां जमायत इस्लामी ऐं पीटीआई विच में मुसलसल ॻाल्हियूं जेको हलंदड़ हुयूं। जमायत इस्लामी जो वफ़द पिण जेको पीटीआई जे अॻुवाणनि सां मुलाक़ात कई ऐं पीटीआई जो वफ़द जमायत इस्लामी जे अॻुवाणनि सां मुलाक़ात कई। इन सां गॾोगॾु मां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त पीपल्स पार्टी पारां बि पिण जेको आहे त ॿिन्ही जमायतनि खे आछ कई वई हुई गॾिजी करे जेके अवामी मसइला आहिनि उहे हल कयूं आहिनि। गॾिजी करे कराची खे बहितर बणायूं। पर तंहिं हूंदे बि जेको जमायत इस्लामी ऐं पीटीआई जेको पंहिंजी रेट ते क़ाइमु रहिया आहे। उनखां पोइ अॼु हिकिड़ो अहम ऐलान थियो आहे। कराची जे मेयर जी इलेक्शन में जेको आहे हू जमायत इस्लामी के सपोर्ट कंदा ऐं पीपल्स पार्टी जी मुखालफ़त कंदा। जी ठीक है, मुझे मेहरबानी राजा अस्कर अपडेट करण लाइ।